नासरीन उडेरोलाल लग मुख्तलिफ ॻोठनि जे रहवासियुनि बरसात जो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ ख़ैबर वट नेशनल हाईवे ते धरणो हयो, जंहिं सबब रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन डीसी मटियारी जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो। उन हवाले सां पेश आहे उडेरोलाल मां गुल मोहम्मद हिंगोरो जी ही रिपोर्ट। इहो ई मुतालबो आहे जेके मुतालबा पूरा कया वञनि, न त ॿी सूरत में ही धरणो जारी रहंदो। महिरबानी। डीसी मटियारी के खिलाफ आहे। डीसी मटियारी तकरीबन 3 महीना बरसातन के थिया, न को असां के मशीनूं मिलियो, न को डीज़ल मिलियो। गुज़रियल हफ़्ते मोहम्मद अबड़ा में डीसी हिकिड़ी कचेरी रखी, जिते मनपसंद माण्हू घुराया ऐं उते केक खाए जेके चयो वियो असांखे त बाबा पाणी कढाए ॾींदासीं, मशीनूं ॾींदासीं। 10 ॾींहं थिया असां ऑफिसनि जा चक्कर कटे, न को असांखे डीज़ल मिलियो आहे, न को मशीनूं मिलियूं आहिनि। अॼु तकरीबन हिते 7 खां 8 यूनियन जा माण्हू गॾु थिया आहिनि। सभिनि जो मसइलो हिकिड़ो ई आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे त खुदारा जेको बरसाति त एतिरो नुक़सानु न कयो आहे जेतिरो नुक़सानु असांखे डीसी मटियारी ॾिनो आहे। डीसी मटियारी खे जॾहिं करोड़ों रुपया मिलिया आहिनि त वज़ीर आला पाण चयो बाबा तूं ख़र्च किथे कया आहिनि। असां हिते न ॾिठो आहे त कंहिं मशीन किथे हले पई। सिर्फ़ु चंद माण्हू जेके आहिनि हिते यूसी जा, उन्हनि खे डीज़ल बि मिले पियो, मशीनूं बि मिलनि पियूं, बाक़ी आवाम खे को रिलीफ न ॾिनो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजो पाणी जेको बीठो आहे तक़रीबन ॿिन्हिनि में आहे। ग़रीबनि जे घरनि में पाणी बीठो आहे तक़रीबन 4 खां 3 फुट 5 फुट बराबरि ताईं पाणी आहे, उहो निकाल करायो वञे। असां डीसी सां इहो ई मुतालबो आहे। उन करे असां 2-3 दफ़ा विया आहियूं ऑफिस में ऐं असां कूड़ा वाइदा जेको आहे सो कया विया आहिनि। महिना थिया आहिनि, रुगो आसरा, रुगो मीटिंगूं बि थियनि, को माना कुझु कोन थो थिए। मीटिंग कयो, सुभाणे तो आया 5 मशीनूं तो मोकिलिया, परीहं तो 5 मशीनूं मोकिलिया, बसि रुगो मीटिंग जे हद ताईं मौजूदु आहियूं। हिते यूसी मोहम्मद हुसैन हिकिड़ा अर्ज़ी हिकिड़ा तक़रीबन ॿियूं 2 यूसी उडेरोलाल विलेज, उडेरोलाल स्टेशन 4-5 यूसी जेके आहिनि, उन तमीम जंहिं बि यूसी वेंदो तक़रीबन ॿुॾियूं पयूं आहिनि पाणी हेठनि। ॻोठनि मञा ताईं पाणी बीठो आहे, ॻोठनि जो पाणी कोन निकितो आहे। हाणे हींअर कणिक जी पोखाई थींदी, ग़रीब तबिको केॾांहुं वञे, केॾांहुं त वञे ग़रीब तबिको। आख़िर उन ग़रीब तबिके लाइ असां धरणो आयो आहे, जाइज़ धरणो आयो अथऊं। असांजो मुतालबा डीसी खे फौरी तौर हटाए वञे ऐं असांजा जेके मुतालबा जाइज़ मुतालबा मञा वञनि, न त असीं धरणी जो दाइरो वधाईंदासीं। ग़रीब जेके मिसकिन मरनि पिया बुख, जिन जे लाइ पेट गुज़र हींअर कोन्हे, छमाई वीचारा छा खाईंदा। पाणी बीठो आहे ज़मीननि में, नंढड़ा हारी मज़दूर असांजा मरी विया आहिनि। काठी जो भोर कोन्हे जो वीचारो मानी पचाए सघे, गाह जो ज़रो कोन्हे जो बकरी खे गाह ॾेई सघनि। इन मजबूरी खां असां अची ही रोड ब्लॉक कयो आहे। त खुदारा गवर्नमेंट ऑफ सिंध का असांजी वाहर करे, अॼु ॾींहं ताईं असांजी कंहिं बि वाहर न कई आहे। तव्हां हाली असांजे इलाइक़े में ॾिसो त 3 खां 4 फुट 4-5 यूनियन काउंसिल आहिनि जिन में पियो आहे। ॿेड़ियूं हलायो त ॿेड़ियूं हलंदियूं असां वटि। असां मजबूर थी मिसकिन माण्हुनि सां गॾिजी, असां पाण मिसकिन आहियूं। कंहिंजी 2 एकड़ बनी, कंहिंजी 3 एकड़, कंहिंजी जिरेब, के वरी ख़बर आहे बरसातनि खां पोइ मुसलसल पूरो इलाइक़ो, पूरो तालको मटियारी ख़ासि तौर यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरो ऐं अर्ज़ी हिकिड़ा पाणी जे हेठि आहिनि। केतिरा जगह डीसी जेको फोटो सेशन में उते घुमण आयो आहे, लेकिन जेके इफेक्टेड एरियाज़ आहिनि उते उन्हनि विज़िट कोन कयो आहे। केतिरा चकर असां डीसी ऑफिस विया आहियूं, उन्हनि गेट बंदि कया, असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन थियो आहे। गुज़िरियल हफ़्ते असां उन सां जेको आहे मोहम्मद अबड़ा में मीटिंग कई, उनखे पूरी तरह ब्रीफिंग असां ॾिनी त कहिड़े एरियाज़ मां असां पाणी निकाल करे ॾेई सघूं था। उन असां इहे कूड़ा वाइदा करे उन खां पोइ गुम थी वियो आहे। राति जो डीसी जा कुझु टीम जा माण्हू आया आहिनि, उन्हनि असां सां ॻाल्हायो, लेकिन हेसि ताईं कुझु बि खड़ थियल कोन निकितो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त जेतिरो असांजे एरिया में पाणी आहे, नुक़सानु त थियो आहे, गुज़िरियल फसल जो नुक़सानु थियो आहे, पर ईंदड़ फसल बि असांजो नुक़सान में पियो वञे। हाणे पाणी जेको बीठो आहे, किथे 1 फुट आहे, किथे त 7-8 फुट पाणी बीठो आहे। आख़िर उहो कीअं निकाल थींदो? उहो त मतिलबु एडमिनिस्ट्रेशन जी ज़िम्मेवारी आहे। छा हुनखे बजट कोन थो मिले? ॿुधण में आयो त 70 करोड़ पाणी निकाली जा मिलिया आहिनि। आख़िर उहो कहिड़े खूह में पिया वञनि? असां ही पूरा मन एहतिजाज कयो। इन खां पोइ इंशाअल्लाह ताला असां जेको उनजे ख़िलाफ़ कराची हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदासीं। जी तव्हां मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त जेको आहे सो बरसाति सबबु जंहिंखे 2 महीना थी विया आहिनि, अञा ताईं पाणी निकाल न कयो वियो आहे ऐं डीसी जे ख़िलाफ़ जेको धरणो हयो वियो आहे ऐं हिननि जो इहो ई मुतालबो आहे त डीसी मटियारी खे हटायो वञे। ऐं ॿियो त हिननि जो इहो मुतालबो आहे त असांजे जेको इलाइक़नि में पाणी बीठल आहे उहो पाणी खे निकाल करायो वञे। कैमरा टीम सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान टीवी, उडेरोलाल।